अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल अर्द वस्समा वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल वल खल्क़ वल अंबिया। सुभान अल्लाह। व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा। सुभान अल्लाह। व अस्हाबिही उलुल करम वल इज़्ज़त वस्सिद्क़ वस्सफ़ा। सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नब्बि इबादी अनल गफूरुर रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक़ नबी या सय्यदी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। सुभान अल्लाह। ए पासो यको खाली पियो आहे, हिन पासे ज़ोर ॾिनो अथव दरिया वारी छोली न ॾियो, वधी वियो, अचण वारनि खे जगह ॾियो। जे भाई जोगी थियां। सुभान। जे भाई जोगी थियां त संग सभेई छॾे। सुभान अल्लाह। ओॾो थियो अलफ़ जे मन मीम सां गॾे। सुभान अल्लाह। पोइ हितां लाहूती लॾे त गुर खे गॾिजी का पड़ी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ताज़ो मदीने मां थी आयो हा न, भरियल। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। लब पे नाते नबी का नगमा। सुभान अल्लाह। कल भी था और आज भी है। सुभान अल्लाह। मरहबा। लब पे नाते नबी का नगमा
अरे कल भी था और आज भी है, सुभान अल्लाह। सोहने नबी से हमारा रिश्ता, सुभान अल्लाह, सुभान। कल भी था और आज भी है, सुभान अल्लाह। बतला दो गुस्ताख नबी को, गैरत मुस्लिम जिंदा है। सुभान अल्लाह। बतला दो गुस्ताख नबी को, अरे गैरत मुस्लिम जिंदा है, अपने नबी पे मर मिटने सुभान का अल्लाह, जज़्बा। सुभान अल्लाह। अरे कल भी था और आज भी है, सोने नबी से दिल का रिश्ता, कल भी था और आज भी है। मुअज़्ज़ज़ सामीन हज़रात, अल्हम्दुलिल्लाह मदीने जा ॿिया साथी बची विया। ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं इलाइक़े जो माण्हू मदीने जे हरम में मिलंदो आहे त अजीब मज़ो हूंदो आहे, पर वरी जॾहिं मदीने जो साथी वरी पंहिंजे इलाइक़े में मिलंदो आहे तॾहिं बि अजीब मज़ो हूंदो आहे। बेशक। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अॼु जो ही प्रोग्राम नालो छा आहे? हाजी गुलण, हाजी गुलण हकड़ो पंहिंजे पुटड़े जे ख़ुशीअ में अली रज़ा माशाअल्लाह, नालो केॾो प्यारो आहे। सुभान अल्लाह। मां सफ़ा सूफ़ी थी वियो आहियां, ॻाल्हि ॿुधायांव सिधी से, छो त सजण साईं जो मंशूर ई सूफ़ियुनि वारो आहे, पर ओरिजिनल सूफ़ी। ऐं सूफ़ीअ जी पहिरीं निशानी आहे जेसिताईं अली अली न कंदो उनखे सुकून न ईंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी नंढड़े जो नालो बि अली रज़ा, जंहिं अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम जा 30 पारा पढ़ी पूरा कया। मियां अली रज़ा खे बि मुबारकूं, उनजे अबे खे, उनजे अमड़ खे, भाइरुनि खे, मिटनि माइटनि, दोस्तनि, सॼी जमायत खे मुबारकूं हुजनि, छो त जीउ उन्हनि खे जन जीउ सेखारियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अली रज़ा क़ुरान करीम पूरो कयो, अॼु हे सुहिणी फ़क़ीरानी महफ़िल थी वई। इंशा अल्लाह ताला ईअं वेठे वेठे ख़बर तंहिं महिल पवंदी जिस्म हिते दिलि यार वटि मदीने हली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सच अथव, असांजो ॿियो सहारो कोन्हे, मदीने वारे खां सवा कोई सहारो कोन्हे। सोहणा मदीने वाला दुखियां दा आसरा है, सोहणा मदीने वाला दुखियां दा आसरा है, जो मिठड़ा मदीने वाला दुखियां दा आसरा है। सोहणे दा नाम सोहना हर मर्ज दी दवा है, सोहणे दा नाम सोहना हर मर्ज दी दवा है, मिठड़ा मदीने वाला दुखियां दा आसरा है। रुगी शेर नथो पढ़ा, कुरान भी पढ़ी ॿुधाईंदो मां। सुभान अल्लाह, सच्चो सुभान अल्लाह। खुदा खुद इए कयो आहे, पंहिंजे महबूब खे ग़रीबनि जो सहारो बनायो आहे। बैठे नी विच मदीने सुन दे ने सब दी बोली, बैठे विच मदीने सुन दे ने सब दी बोली,
मंगता जो भी आवे वापस न मोटे खाली, मंगता है जो भी दरदा, मंगता है जो भी दरदा, मंगता जो आप कोलों भर देने सब दी झोली, दर दर ते ओ न मंगता मंगता, दर दर ते ओ न मंगता, आका जो आका का जो गदा है, सोहना मदीने वाला दुखियां दा आसरा है। सुभान अल्लाह। सोहने दा नाम सोहना हर मर्ज दी दवा है, सोहना मदीने वाला दुखियां दा आसरा है। सुभान अल्लाह सुभान। सोचींदा हूंदो ते सजण साईं जो फ़कीर पहिरीं लाॻीतो क़ुरान पढ़ंदो आहे, अॼु लाॻीता शेर पे थो पढ़े, छा कयां? यकीन कयो जेॾी महिल सरकार जे दर ते पहुचंदा आहियूं बसि पोइ रुॻी शेर यादि हूंदा आहिनि, वेठा निहारींदा आहियूं महबूब जे दर ॾे, वेठो माण्हू ॿाॾाईंदो आहे। इंशा अल्लाह ताला हाणे रब जे क़ुरान खे लोलियूं था ॾियूं, रब जो क़ुरान बि पढ़ंदासीं सुभान अल्लाह इंशा अल्लाह ताला। इंशाअल्लाह अॼु अलाए केॾी मजबूरीअ जे बावजूद बि पहुतो हाँ, यकीन कयो वॾेरे कंहिंजो प्रोग्राम हुजे कोन वञा, वॾी महिरबानी, वॾेरे ॾे कोन वञा, पर मुंहिंजो ग़रीब आहे मतां ग़रीब का दाह करे असां में सहब कोन्हे का, न त 10 बजे मां कलाक लेट पहुचां इहो मुमकिन कोन्हे, को 9 बजे जो वाइदो हो। इंशा अल्लाह ताला तव्हां मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर ते दिलि खोले दुरूद पढ़ो त इंशा अल्लाह ताला मां क़ुरान करीम जी तिलावत शुरू कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। सुभान अल्लाह। कुछ घड़ी अज़मत कुरान ते ॻाल्हायां पोइ त वरी अॻिते हलूं, छो त हीअ महफ़िल क़ुरान करीम जी जंहिं ॿचिड़े क़ुरान करीम जा 30 पारा मुकमिल कया आहिनि, वरी बि उनखे मुबारक आहे। क़ुरान करीम छा आहे? पहिरों सवाल जेको हिन नंढड़े मासूम बचड़े अली रज़ा पढ़ी पूरो कयो आहे उहो क़ुरान करीम छा आहे? छो उहो क़ुरान करीम कलाम ख़ुदा जो आहे ऐं ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। क़ुरान करीम छा आहे? कलाम ख़ुदा जो आहे ऐं ज़ुबान मुंहिंजे मुस्तफ़ा जी आहे। सुभान। सुणे महबूब मुस्तफ़ा जी पाक ज़ुबान अल्लाह जो पढ़ी ॿुधायो क़ुरान। छा क़ुरान करीम फरमायो? रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे मुतालिक़ फरमायो, ऐं इंसान मतां तूं ईअं सम्झी त क़ुरान करीम हिकिड़ो नंढड़ो किताब आहे, 200 वर्क आहिनि, या 5 किले वज़न वारो आहे या अधु किले वज़न वारो आहे। असुल क़ुरान करीम जी ताक़त छा आहे? असुल क़ुरान करीम जी हैबत छा आहे? असुल क़ुरान करीम जो वज़न छा आहे? रब जो क़ुरान पढ़ी थो ॿुधायई, ॿुध पोइ तोखे ख़बर पवंदी त हे क़ुरान करीम हुयो छा ऐं कीअं थी असांजे सीननि ताईं पहुतो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे सोने करीम रब
पांजे सुहणे कुरान करीम जेला बुधायो ओ इंसान हो याद रखो कि कुरान करीम केतरी ताकत वारो आ इहो न सोचजा त 10 सालन जे अली रज़ा पढ़ी पूरो कयो ॾाढो सवलो आ 20 सालन जे ॿार 30 पारा सीने में याद करे छॾिया शायद सवलो आ 50 साल वारे कुरान पढ़ी पूरो कयो शायद सवलो आ न कुरान करीम सवलो भी ना है कुरान करीम दुख्यो भी ना है सवलो कंहिंजे ला ना है दुख्यो कंहिंजे ला ना है वरी शहर याद अचयो उहो पढ़ी पो अते हला केड़ो न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है सुभान अल्लाह अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैं बुरू से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता सुभान अल्लाह मेरी लाज रख लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है सुभान अल्लाह मरहबा सुना मरहबा इन करे बात बणी पईया ऐं उन्हनि जी बणी पईया जन जा हथ दामने मुस्तफ़ा में पया अजीज दोस्तो 10 सालन जे ॿारड़े खे क़ुरान करीम जो हाफ़िज़ ॾिसी करे इहो न सोचजां त शायद क़ुरान सवलो वा कुरान सवलो ना है कुरान वजन में भी हल्को ना है अगर तोखे कुरान करीम जो अंदाज़ो करणो आ त हिन कुरान जे आयत ॾे निहार मुझे सुणे रब्बे ज़ुल जलाल फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह सुभान अल्लाह मुझे सुने करीम रब फरमायो हिन कुरान करीम खे मां अल्लाह जी ज़ात जे कॾहिं जबलन जे मथां नाज़िल कयां हां जबलन खे अल्लाह पैदा छो फरमायो ज़मीन खे मेखूं हणी छॾियूं अल्लाह जबलन जे सूरत में त ज़मीन हिले न ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो दुनिया में सभ खां वधीक ताक़तवर जबल आहे केतिरो कुशादो आहे केतिरो ताक़तवर आहे पर मुंहिंजो सुहिणो रब फरमाईंदो आहे मां रब जे क़ुरान करीम में उहो जलाल आहे उहा ताक़त आहे उहो शान आहे जो मां अल्लाह इन क़ुरान खे जबलन ते नाज़िल कयां हां त जबल बि मां अल्लाह जे ख़ौफ़ खां पाश पाश थी वञनि हां सड़ी वञनि हां ख़ाक थी वञनि हां जबलन में भी ताक़त न आहे हिन क़ुरान करीम जे उन नूर खे बर्दाश्त करे सघनि जॾहिं जबलन में भी ताक़त न आहे त क़ुरान जे नूर खे बर्दाश्त करे सघनि ओ मुंहिंजा करीम रब असां वटि त 10 सालन जे अली रज़ा भी क़ुरान पूरो करे छॾियो आहे कंहिं ॿिए बि क़ुरान यादि कयो हूंदो मौला राज़ छा आहे मुंहिंजो रब फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना इहो ई तराज़ आहे जबलन में भी ताक़त न हुई पर मां ख़ुदा
पांजे महबूब मुस्तफा जे सीने में ओहा ताकत रखी छड़ी उन जलाल वारे कुरान के मुझे महबूब मुस्तफा पांजे सीने में संभाले उन जलाल के खुद बर्दाश्त करे इए सोहणो बनाए इए नूरी नूर बनाए पांजे उम्मत के दिनो जेको पढ़ंदो वने उन जो भी सीनो नूर सां मुनवर थींदो वने। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। जॾहिं भी नारे हैदरी हणो ये गौर सां ॻाल्हि ॿुधो त या अली चवण वक़्तु हथ ॿई मथे खणंदा कयो। सुभान अल्लाह, सुभान नारो नारो वरी हणाए नारे हैदरी, हैदरी, नारे हैदरी। अल्हम्दुलिल्लाह। मां ॻाल्हि ईअं हवाई में फायर न कंदो आहियां, ख़बर अथव सजण साईं जो ग़ुलाम आहियो, ॻाल्हि अथेंटिक कंदो आहियां। हाणे पोइ थो अॻिते हलां, मां त ॿुधां हथ छो खणाया ॿुधो। सुहिणे अलीअ जो नालो वठण वक़्तु, सुहिणे अलीअ जो शान बयान करण वक़्तु हथड़ा मथे खणण मुझे मदीने वारे जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुछ मुखों त कीअं, पुछ कीअं। जी सही कीअं। गदीरे खम जे मकाम ते सवा लख सहाबा जे साम्हूं मुझे महबूब मदीने जे शान शाह जॾहिं शान अली छा आहे, जॾहिं शान अली पंहिंजे पाक ज़ुबान मां पंहिंजे ग़ुलामनि सहाबा जे साम्हूं बयान करण फरमायो त सुहिणे अलीअ खे बाह में हथ विझी करे अलीअ सुहिणे जी बाह भी मथे कई मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजो हथड़ो भी मथे करे कायनात के ॿुधायो मन कुरत मौला फहाज़ा अली मौला। नारे हैदरी। कहीं भी मर्तबे फिक्र जो आलिम हदीस के रिजेक्ट न करे सघंदो। यानी मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सुहिणे अलीअ जो शान पंहिंजे खुल सवा लख सहाबा के हुजूर ईअं ॻाल्हि करे छॾी न मुझे मुस्तफ़ा जी ज़ुबान नूर अला नूर पर कायनात खे ॿुधायो त जॾहिं अलीअ जो नालो वठो त हथड़ा मथे कणो त दुनिया खे ख़बर पवे हे मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम हन अलीअ जा आशिक़। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। अजीज दोस्तों सागी जगह ते हलंदुम रब्बे जुल जलाल कायनात के ॿुधाइण चयो ओ कायनात वारो मां रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हिन सीने में जंहिंजे लाइ मां रब फरमायो अलम नशरह लक सदरक। सुभान अल्लाह। जंहिं सीने के खोलण वारो मां खुदा जंहिं महबूब मुस्तफ़ा जे नूर के पंहिंजे नूर मां पैदा करण वारो मां खुदा उन महबूब जे सीने में मां खुदा उहा ताकत रखी ओ मुझा महबूबा ओ मुझा महबूबा कलाम मां खुदा जो आ मगर मुझा महबूबा नाज़िल तो मुस्तफ़ा थे इन सजे नूर के पंहिंजे वजूद में बंद करे पो जेतरी ग़ुलामन में सहपा एतरो उन्हनि खे अता फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं अकुली तौर ते केर चयो इहा ॻाल्हि कीअं थी उन खे चई ॿुध कीअं थी। गिरड स्टेशन मां या जिथे थर्मल पावर मां जॾहिं 66 या 60 हज़ार बिजलीअ जो पावर निकिरंदो आहे को माउ जो लाल रस्ते में कुंडी हणे त ख़बर पएसि त कीअं घर जलाइबा। उहो एॾो वॾो पावर सिधो कंहिं गिरड में ईंदो आहे उन गिरड में वॾे में वॾो ट्रांसफार्मर पियल हूंदो आहे
ओहो वरी विरहाईंदो आ 11,000 करे 3,000 11,000 नढन नढन ट्रांसफार्मरन में 100 200 300 1000 ट्रांसफार्मर उहे वरी उहा गर्मी पंहिंजे वजूद में झलींदा हन पंहिंजे वजूद के पूरो गर्म करे सिर्फ 220 वोल्ट बाकी राज के ॾींदा हन त हाणे बत्तियूं भी ॿारियो एसियूं भी हलायो फ्रिजूं भी हलायो जिंदगी सुकून सां गुज़ार सुभान अल्लाह सुभान वाह ये आहे या न हकीकत आहे डायरेक्ट जेकॾहिं 11,000 में केर कुंडी हणी चए त मां एसी हलायां त एसी भी गुम हमरा भी गुम ये आहे न इन करे जेको न डायरेक्ट झटका थो ॾी इहे न ॾे कम जा न थई ग़ुलामीअ में हल हेठां थी हल अल्लाह वारनि जे दामन में हथ विझी करे बगदाद वारे जवान ताईं पहुच बगदाद वारो जवान तोखे मदीने वारे महबूब ताईं पहुचाईंदो मदीने वारो तोखे मालिक जे ज़ात सां मिलाईंदो हिते भी ठठा त हुते भी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह त अज़ीज़ दोस्तो कुरान करीम खे रब फरमायो जबलन ते नाज़िल कया हां त जबल पाश पाश थी वञन हां इहो सीने मुस्तफ़ा है जंहिं कुरान जे जलवन खे पंहिंजे सीने में बर्दाश्त करे छॾियो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ी ठाहू की पथरी जे कॾहिं हिकु पत्थर जो जे करे टुकड़ो किरे त घर ई बर्बाद थी वञे रब तो चवे त जबलन में ताक़त कान ही जो मुझे कुरान जे ताब के सही सखन इहो सीने मुस्तफ़ा में मां रब ताक़त रखी आ जंहिं सीने मुस्तफ़ा में जे सीने में एतिरी ताक़त आ ॿुधाए त उन मुंहिंजे महबूब आका जे ज़ुबान में ताक़त सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ ॾाहो थी कीअं थो चवीं त मां महबूब जहिड़ो आहियां ईअं न कर ये लफ्ज़ चवण खां अॻु में 100 दफ़ा सोच मुंहिंजे महबूब जहिड़ो त न की ॼाओ आ न की ॼमंदो न की थियो आ न की थींदो बेशक बेशक कुछ भी दुनिया सॼी हिकिड़े पासे वध अॻिते टाइम ईंदो झट में गुज़री वरी पोइ उन ॾींहुं जेंदे कलोड़े में वीचारनि वटि टाइम थोरो हो त मुंहिंजा दोस्त उन क़ुरान करीम खे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक सीने में रब जे नूर खे समाए छो त उहो नूर रब्बुल आलमीन जो कलाम आहे रब्बुल आलमीन जो जलाल वारो कलाम हिते तोखे सम्झ में नथो अचे त मके बि वञ रमज़ान जा हिकिड़ा 4 ॾींहं मके पाक में भी वञ मदीने में भी वञ त ख़बर पवई त मके में जलाल कीअं आई मदीने में वरी रहमत जो वसकार सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वञ त ख़बर पवई न आमीन अरब त सभु साॻिया हन न कारी साहब वेठो आहे पुछोसि मके में काबतुल्लाह भी मौजूद आहे मुझा दोस्त सफ़ा मरवा भी मौजूद आबे ज़मज़म भी मौजूद हतीम काबा भी मौजूद मैदान अरफात भी मौजूद मुझा दोस्त गार सब कुछ मौजूद महबूब मुस्तफ़ा जी विलादत भी मौजूद फ़कत जिस्म मुझे महबूब जो मदीने तैयब में मौजूद उन जे बावजूद निहार रमज़ान महीनो हा अरबत हुते भी अरबत मदीने में भी आहिनि मक्के में अरब के मिंथ कर पोइ बि मजबूरन को रोज़ो खोल रावई त ठीकु आहे न त इशारो ॾी ॾेई त होटल पई थई पर ख़ुदा जो कसम मदीने तैयब में त वञ मिनथूं कंदई मेड़ियूं कंदई ऐलाज़ कंदई को चवंदई त ख़ुदा खे मञ मूं वटि रोज़ो खोल को चवंदई ख़ुदा खे मञ मूं वटि खोल मदीने जे गलनि में निकिरी वञ का गाॾी किथे बीठी का फ्रूट पई विराए का जासनी पई विराए अलाए छा छा वठण वारा खुटी वञन ॾियण वारो खुटण वारो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा हिकु दफ़ो वञो मदीने अखियुनि सां ॾिसी अचो इंशाअल्लाह अखियुनि सां ॾिसी अचो पोइ इहो कंहिंजो कमाल आहे चओ मुंहिंजे ख़ुदा कंहिं कयो आहे मुंहिंजे ख़ुदा पंहिंजी कुदरत काइनात खे ॾेखारी आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा सां साड़ करण वारो साड़ न कयो मां रब पाण पंहिंजे काबे में रहण पंहिंजे मके जे रहण वारनि जी दिलि सख़्तु करे छॾी आहे ऐं पंहिंजे यार जे दर ते रहण वारनि जी दिलि खे मेण करे छॾियो आहे आखीअ खां वधीक मिठो करे छॾियो
छॾियो आहे दुनिया खे ख़बर पवे रमज़ान जो महीनो बि साॻियो आहे अरब बि साॻिया आहिनि पर होॾे मके वारा आहिनि दिलि जा सख़्त आहिनि होॾे मदीने वारा आहिनि रहमत जो ककर सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उन सुहिणे महबूब मुस्तफ़ा जो करम उन महबूब मुस्तफ़ा जो एहसान जंहिं रब जे सुहिणे क़ुरान करीम खे पंहिंजे जीअ में जाइ ॾेई उन जा जलाल कमाल सभु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे सीने में बंदि करे पोइ जेतिरी ग़ुलामनि में सप हुई ईअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा नूर क़ुरान जो विरहाए छॾियो सदक़त या रसूल अल्लाह सुभान अल्लाह उन क़ुरान करीम जे हिक हिक हरफ जे एवज़ 10 नेकियूं मिलंदियूं हन ओ मुंहिंजा दोस्त 10 गुनाह लहंदा हन 10 दरजात बुलंद थींदा हन मियां अली रज़ा नंढड़ो मासूम इन जो गुनाहनि ऐं सवाबनि सां तालुक़ नाहे जेसिताईं आक़िल ऐं बालिग़ थिए इन जा मिड़ई इहे नेकियूं मिड़ई इहे सवाब इन जे अबे ऐं अम्मा जे खाते में लिखबा सुभान अल्लाह मुझे महबूब फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हिक अहिड़ा अबो ऐं अम्मा हूंदा जन खे सोना ताज मथे में पाराया वेंदा अर्ज़ कया वेंदो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में ओ करीम रब हिकड़ा त शहीद जन शहादत हासिल कई उन्हनि खे सोना ताज हिकड़ा त सखी हिकड़ा त मुजाहिद हिकड़ा त गाज़ी हिकड़ा क़ुरान जा कारी हिकड़ा मौलवी सभु कुझु मौला हे केर हन न की शहीद न की मुजाहिद न की क़ुरान जा आलिम न की कारी न की हाफ़िज़ इहे केर हन मुझे आका फरमायो हुकुम थींदो ही उहे उन बचड़नि जा अबो ऐं अम्मा हन जन दुनिया जे कमनि खे पाण ते वसायो ऐं बचड़नि खे छॾियो त रब जे क़ुरान खे पढ़ी वञी पूरो कनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह बचड़े खे रब जो क़ुरान पढ़ाए मुस्लमान इहा तुंहिंजी निशानी आहे मशहूर हिकड़ी किताबी हिकायत केतरे कदर सच्ची आ मुझो खुदा थो जाने लेकिन हिकायत जरूर आहे त हिकड़े हमराह पांजे बच्चे के दौलतमंद हो अचे दुनिया जा इल्म पढ़ाए ही डिग्री दुनिया जे भलन भलन स्कूलन में असां वट भलो स्कूल कड़ो जंहिंमें अंग्रेजी भली पढ़ाए सच चो जंहिंमें मैथमेटिक्स भली पढ़ाइजे फिजिक्स भली पढ़ाइजे बायोलॉजी भली पढ़ाइजे केमिस्ट्री भली पढ़ाइजे ओ न मज़ो कोने जो रुगी था कुरान पढ़ाइन अख बूट त ख़बर पवंदी ते फिजिक्स ऐं केमिस्ट्री कम थी अचे या रब जो कुरान थो कम अचे सुभान अल्लाह सुभान इन जो मतलब इहो न आहे त बच्चन के फिजिक्स केमिस्ट्री न पढ़ायो बायोलॉजी न पढ़ायो बेशक पढ़ायो लेकिन पहिरीं बच्चन के रब जो सुहिणो कुरान पढ़ायो सुभान दोस्तों बच्चे के डिग्रियों त जाम पढ़ाए जेॾी महिल आख़िरी महल आई आहे साह जे लुकीअ ते पहुतो आहे बचड़े खे घुरायो अथई बाबा हली आहे बचड़ो आयो ओ बच्चा वारो कर अॼु मूं ते यासीन शरीफ़ पढ़ मुंहिंजो साह ॾाढो ॾुखनि में तकलीफ़ में आहे बच्चो निहारे चवे थो बाबा यासीन छा आहे चवे थो बच्चा क़ुरान पढ़ मुंहिंजे मथां बाबा क़ुरान छा आहे जेॾी महिल बचड़ो हर शइ पुछे त छा आहे एॾी महिल पंहिंजे मुंहं ते चमाट हणे थो अखियुनि में लुड़क लाड़े थो बच्चो पुछे थो बाबा ॻाल्हि कहिड़ी आहे पोइ थो बच्चे खे ॿुधाए त बच्चा क़ुरान उहो आहे जंहिंजे लाइ रब फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन